एहलकार जवान असांजे स्काउट में जे असां सां हिस्सो वरितो आहे अज़ादार जितां जितां खां जेतिरा कदम खणी आया आहियो। हुसैन जी अम्मा तव्हां असांजी ही गॾियल इबादत पंहिंजे दरबार में शर्फ़े क़बूलियत अता फ़रमाए। आमीन जी तकलीफ़ कयो। दुआ जी मजलिस आहे, दुआ जो टाइम आहे ऐं हिते यकीन आहे असांजूं दुआऊं क़बूल थींदियूं आहिनि। जिथे ज़हरा जे बछड़े जो ज़िक्र थींदो आहे उते वक़्त जे इमाम जो तख़्त लॻंदो आहे। तख़्त जो मालिक वक़्त जो मालिक तख़्त ते वेही इंतज़ारु कंदो आहे। अली वारो आयो आहे, मूंखां कुझु घुरे त मां उनखे अता कई वञा। दुआ पियो तो क्या ख़ालिक़ अकबर अमीर मौला जे रोज़े जी ज़वारी नसीब फरमाए। ॾाढा आमीन चओ। मौला अब्बास जे रोज़े जी तव्हां सां सभिनी खे ज़ियारत जल्दी नसीब फरमाए। काज़मैन जी ज़वारी नसीब फरमाए। सामरा जूं ज़वारियूं नसीब फरमाए। ॾाढा आमीन कजो। लजपाल रज़ा जी खुदा ज़वारी नसीब फरमाए। मक्के मदीने जो खुदा ज़ियारतों नसीब फरमाए। तेस ताईं कंहिं अज़ादार ते मौत न अचे जेसी ताईं छोड़न जो खुदा ज़वार न बणाए। जंहिं मुंहिंजे हक़ में दुआऊं ज़िम्मे लाथियूं आहिनि या जंहिं अज़ादार जी दिल में जेका दुआ तूं समीओ बसीरा मुंहिंजा अल्लाह इमाम हुसैन जे आख़िरी नमाज जे सदके कोई मरीज़ आहे मौला सजाद जे 40 साल रत रोअण जे सदके अल्लाह शिफ़ाए कामिला व आजिला इनायत फरमा। आमीन जी तकलीफ़ कयो। मुंहिंजा अल्लाह कोई बे औलाद आहे अज़ादार मोमिन उन बीवी जे ख़ाली झोली जो वासो अथई जंहिं असगर करबला ॾिनो सकीना शाम ॾेई करबला मोटी आई चई जीअं ख़ाली झोली आई हुयमि न हीअं ख़ाली झोली पई थी वञा। मुंहिंजा अल्लाह उन बीवी जे ख़ाली झोली जो वास्तो अथई बे औलाद जेके मोमिन उन्हनि खे हयाती वारा बछड़ा अता फरमा। इन्हनि सभिनी दुआउनि जे क़बूलियत वास्ते मुझी दुआ ही ज़िक्र मुझे भाइरन जे नस्ल दर नस्ल वक्त मालूम यानी क़यामत ताईं जारी व सारी रहे। इन्हनि सभिनी दुआउनि जे क़बूलियत वास्ते हिक सलवात जी मेहरबानी कयो। अल्लाह तबियत आहिनि 2 मिनट मां भी मौला जो जे अज बादशाह जो ॾींहुं आहे हज़रत जनाब अबू तालिब सरकार जो अली वारो मां त ईअं ॾिठो त रबीउल अवल जो महीनो अञा न आयो हुयो मुसलमाननि झंडियूं खणणु शुरू करे ॾिनियूं। थोड़ी थोड़ी मूंसां महिरबानी कयो ज़बान हलायो। जेतिरा आयो जे थकिजी पिया आहियो त मां दुआ घुरी आहे बस पोइ हाणे हिते ई ख़तमु कयूं। पढ़ूं 2 मिनट। अली वारो मरहबा मरहबा जूं सदाऊं शुरू थी वयूं। मूंखे हिकु ॾुख आहे उन्हनि भाइरनि सां ताईद कजो इन जुमले जी भाई शहादत गम तारी हूंदो आहे ख़ुशीअ अदा शमशाद अली गम तारी हूंदो आहे चाचा साईं गम तारी हूंदो आहे ख़ुशीअ ते यानी कंहिंजे पुट जी ख़ुशी हुजे अल्लाह न करे उन्हनि जे भले माइट जो कज़ियो थी पए वेझो को अजीज गुज़ारे वने चवंदा आहिनि भाई पुट जी बस शादी कराईंदासीं सादगी असां कराईंदासीं छो अदा चई असांजे अजीज जे घर में गमी थी वई आहे। मां उन मुसलमान के हथ बधी दावत अर्ज़ करे रहियो आहियां जंहिंजी विलादत तो मल्हाए उन जी शहादत छो नथो मल्हाए। ज़बान हलायो मूंखे अली जे बाबे जी इज़्ज़त ते कुझु ॻाल्हाइणो आहे। अज टाइम आ न अज वक्त आ न अज तारीख आ न सरकार जी शहादत जी। अली वारो शहादत नथा मल्हाइनि मीलाद मल्हाइनि था। हालांकि इनके समझण खपे त मीलाद जी इब्तिदा जनाब अबू तालिब हलायो तो ज़बान भाई ये हथ सलामत रहन जेके इज्जत जनाब अली जे बाबे में था अथन। खुदा इन हथन के कहीं कमीने जो मोहताज न करे। मां दुआ तो कया ये हथ कहीं जाकिर मौलवी जे ला न था उथन ये जिक्र शबीर जे ला था उथन। मेहरबानी जज़ाक अल्लाह मौला सलामत रखे। अली वारो
ते बंदे खुदा जिनजी विलादत तो मलाए पहरियो ता उन जी शहादत तुझे तो 12 रबीउल अव्वल विलादत भी आ शहादत भी आ ता हक तो बन जे तो तू शहादत मला चलो हिकड़े डी शहादत मलाई विलादत मलाई त बेडी शहादत मला शिया सुनी बाहरो अगर मजलिस जन्नत न बनाया तो बतूल जे दर ता पिन्यो छुआ दिस मोडे मा इन जुमले में मजलिस के जन्नत बनाया भाई जंजी विलादत तो मलाए उन जी शहादत मिला मुखे खबर आ न जदे असा मिलाद पढ़ंदा से सा के उस्ताद जलींदा तो भाई विलादत दे वंजो ही न शहादत दे वंजो ही न विलादत ही विलादत यानी मिलाद ही मिलाद शहादत न मला जो चो जे शहादत मलाइंदो न तो पुछिया तवा का पुछंदा त कफन कहीं दिनो हुयो मजबूरन चौंदो तो अली दिनो हुयो हलाए ज़बान यार हाथ मथे करे मुल्ला मारना हैदरी तारीखी इन मजलिस जो अजो को नारो हैदरी जको नारो हणंदो मौला अली जे कब्र जी ज़ियारत कंदो हैदरी मौला आबाद कंदो मौला सलामत रखंदो ज़हरा जो दियो राज़ी हुंदो भाई शहादत दे वनो ही न रुको मिलाद ही मिलाद पढ़ो छो मिलाद पढ़ो शहादत छो न चई शहादत पढ़ंदो त पो ता का पुछंदा छिया त भाई बुधायो त सही नबी जो दुनिया छडी त गुसल कहीं दिनो ता के जवाब देनो पवंदो अली दिनो होयो हला जो ज़बान मां मजलिस के मेराज जी हद ताई खणी आयो मूसा साथ दियो शहादत मलाइंदो त ज़मानो पुछंदो त गुसल कहीं दिनो होयो जवाब देनो पवंदो हाथ छडे वे मुजा सोना जवाब देनो पवंदो अली कफन कहीं दिनो होयो अली जनाजो कहीं पढ़ियो होयो अली कफन कहीं कयो ते अली पो ता का सवाल कंदा छिया त उहे तारा यार काथे होया हाथ मथे करे मुल्ला मारना हैदरी कफन भी अली दफन भी अली अबू तालिब ते सरण वारा कुछ ख्याल त कर मिलाद जो जको बुनियाद आ वो जनाब अबू तालिब रखियो आ रसूल खुदा कंहिंजे घर में आयो है गलायो तो सही अली आयो अल्लाह के घर में अली जो भी सरदार आ नबी जबान हलायो थकत ना आयो ना मजलिस जन्नत बनाया भाई अली जो भी सरदार आ नबी जिको चेतो ना अब्दे मिन अबीदे मोहम्मद मां मोहम्मद जे गुलामन मां एकड़ो गुलाम आ जं जो गुलाम काबे में तो अचे त जिको सरदार आ वो त काबे का वधिक वारी जाए ते अचे ना अबू तालिब के घर की अजमत अली वारो जिथे सरकार ज़ुहूर कयो होयो न रसूल खुदा खबर तो हुआ मेलन जो मेल परे ना है जा काबे सा गड्डा तांजी दुआ सा मां हुआ जा दिसी आया हेड़ा काबो आ हेड़ा रसूल खुदा जी विलादत वारी आमद वारी जाया मुसलमानन उन जाय के मिटाए छडियो छो मिटायो अबू तालिब जो घर हालायो तो ज़बान लेकिन अल्लाह जी करनी चाहे अबू तालिब के घर में अगर घर मिटायो तो उते ठायो लाइब्रेरी यानी के अल्लाह पांजो अदल दिखारो जमाने के अगर नूर वाली जाय के मिटायो तो वरी भी उते नूर इंदो गाला तो सही यानी कुरान भी किताब भी लाइब्रेरी तो नूर थियो ना इल्म थियो ना इल्म जो दरवाजो मिटायो थो इल्म जो घर मिटायो थो तो वरी भी इल्म ही रखंदो समा उते ताके खबर ही न पवंदी आ त छडे वे मुजा सोना ही असा जी नमाज न थींदी आ तबीयत आहे मुजा साईं भाई अल्लाह पांच हबीब के जंजे सदके में खुदा कायनात बढ़ाई उनके काथे मोकलई अबू तालिब जे घर में अली के काथे मोकलई काबे में मोकलई तकजी भी आयो अली के काथे मोकलई काबे में मोकलई खबर तो यो काबो कढे बणियो हुयो जदे खुदा जमीन खलक कई न खलक जो जमीन थी तो वह करार न पई पाए कदे सजे लोडे कदे खबे लोडे मसलन ये मिंबर मुझे बाहरन ठा रयो आ जदे यो मिंबर बीए ना त जाखिर के पढ़ंदा जबान ता हलायो
भाई अल्लाह जो जमीन खलक कई तो वह करार न पई पाए। शियो जाग जो मां मजलिस मेराज बनाया। भाई जमीन खलक थी तो करार न पई पाए। अर्श जो पाओ जिब्राइल पकड़े चे तो मालिक बनायो ता थसी भी है ही कोन थी तो आबादी काथों थी थी मानू काथों घुमंदा। खुदा जो आवाज है मुखे खबर आई या किए बीहंदी जे करार न थी पाए न त हैदर करार जो नालो लिखे ज़ाला ज़बान हैदर हाथ मथे करे हैदरी हैदर करार जो नालो लिखे ही अलीउन वलीउल्लाह पूरी पैमाश करे। अल्लाह चेस जेको सेंट्रान जमीन जो विच उहो बुधा त काथे आ जे मालिक है मक्के जी सरजमीन ते सेंटरा। अल्लाह जो आवाज है जिब्राइल लिखे न ते अलीउन वलीउल्लाह लिखी करे वरी अर्श जो पाव पकड़ी चे तो मुझे अल्लाह है मुझे उस्ताद जो नालो आ। मक्के जे जमीन ते काफिर भी रहंदा मुशरिक भी रहंदा पाक भी रहंदा पलीत भी रहंदा। बता के पलीत जो मता की काफिर जो पैर मुझे उस्ताद जे नाले ते अचे। अल्लाह जो आवाज आयो मुझो वली मां हिफाजत कंदस मालिक किए कदे जे पैर खा पेरी ते कापे पड़ा पैर ना मा जमाने जो गर्दनों झुकाया। सब गर्जी हैदरी ताई दे कहे मुझे बाजी भैया तो मथे करे मुल्ला मारना रो हैदरी। जज़ाकल्लाह मौला सलाम। तबीयत तो है मुझे अल्लाह अली वारो खुदा गवाह जनाब अबू तालिब जे घर में इतने ठीक है मुझे सुनो। जनाब अबू तालिब जे घर में स्पीकर भाऊ के हलायण अच्छे तो पर कोई गाल है भी ठीक है ना। जनाब अबू तालिब जे घर में अल्लाह जे महबूब जी आमन थी केड़ो गलायो तो सही। ओ अल्लाह तारीफ कई कुरान में जमाने चर्चा लगाए छड़ा हुस्न यूसुफ जा। अत मां तो के फर्क बुधाया यूसुफ केरा मोहम्मद केरा जेते जुलेखा आशिक थे जेते जुलेखा फिदा थे। ओ मुझा सोनो मजमो मुझो प्यारो मजमो मुझो सियाणो मजमो मुझो ज़हीन मजमो इन जुमले जो यकीन मुखे कदर थींदो। मुझा साईं निंड न मुड़े दिस ओ जेते जुलेखा फिदा थे उनके यूसुफ चेदो आ जेके अल्लाह आशिक थे ज़ायदो उनके हुसैन जो नानो चेबो आ। हाथ मथे करे हैदरी मां समझो ता थक जी पिया आयो मौला ताके सलाम करके पढ़ा ना 5-7 कलाक मां जेते अल्लाह आशिक थे जेते जुलेखा फिदा थे आशिक थे। हाँ भले भले ठीक है ना बाबा साईं जेते अल्लाह आशिक थे अदा शमशाद उनके हुसैन जो नानो चेंदो। अन्या बियो जुमलो चयो वना ओ भाई यूसुफ जो सजो चेहरो दिसी कुरान चे तो मिस्र जे औरतन हाथ कटे छड्या वकताना एदी हुन खबर ही न पन हाथ कट दिया। यूसुफ जो सजो चेहरो दिसी मिस्र जे औरतन हाथ कट्या हा यो आ हुस्न यूसुफ। कुरान चे तो मोहम्मद जी आंगुर दिसी चंद बट कर थी वयो। हाथ मथे करे हैदरी जवानी माने मुझा भा हैदरी जेको नारो हणंदो ज़वारी कंदो हैदरी 1.25 लाख पंतनी 5 नारा हैदरी मौला बात कंदो सलामत रहो। मां तो समझा तो मजलिस अदा अली दोस्त शुरू ही आने थी ये गाल आए ना मुझा साईं जेके मौलवी पढ़ी आ इनन के काथे बेंद पहुंचणो होयो मां सब ख्याल मिटाए हाने ता सा गुफ्तगू करनी आ। मां जेके जाते पढ़णो है मां उहा मजलिस भी हिते तो पढ़ा। तबीयत है मुझा साईं पहिरियों मिलाद मल्हाइण वारो जनाब अबू तालिब अली जो बाबू आ गलायो तो सही मुझा साईं। मुसलमान चंदा तातन जमीर वाह चीसे अली जो जेको बाबू आ न उन कलमो ही न पढ़े। मां चीते चवा अदा ज़वार सही मां हिते चवा काडे ता वने मां ता सा आया बेओ बदला सलवात पर मोहम्मद मां त ही कहे सुनाना न चो तो मां नाला गण शुरू करे जा। तबीयत है मुझा सही मौला ता के सलामत रखे। भाई अल्लाह के भी खबर रही त आखिरी केड़े मुल्ले सा गलाई
तदे मुझी ड्यूटी हिन टाइम में रखी थी ना। मौला ताके सलामत रखे। ते भाई पहिरियों मिलाद मल्हाइण वारो जनाब अबू तालिब। मां एक गुजारिश करे रही मुसलमान चे तो किताब भरे छड्या तई भाई कलमो न पढ़ियो। मां इते अचा चवा सही अदा अली दोस्त खान मजलिस जो है इत्माम कयो थी तू पढ़ियो आ? मुखे चंदो अदा कारी साहब तुझो दिमाग ठीक आ मंगनवारी करोड़ी वनी करे तू चरियो थी रहो। मां चंदो खैरा मां त हिक सुठी गाल कई आ ता मेंबर ठायो आ स्पीकर पिंडाल तहां पढ़वा न मजलिस बाबा साईं हाजी साहब तहां पढ़वा न मजलिस मुखे दिसी चेन न हाजी पढ़ंदो न मां पढ़ंदो छो जे अज असा पढ़ाइण वारा आयो हलायो ज़बान ओ मुसलमान कुछ त हया कर। अबू तालिब जे घर मां इस्लाम पल्ली पल्ली जवान छो अबू तालिब पढ़ण वारन मां पढ़ाइण वारन वा। हाथ मथे करे अली जे बाबे जी इज्जत हैदरी भाई हाथ मथे करे हैदरी एड़ो नारे बुधा जो नजफ ताई सदा वने तुझी हैदरी। मौला आबाद मौला सलामत अली जे बाबे जी ताईद में जेके ज़बानू वाह वाह कन थियो अल्लाह इनन ज़बानन जा गुनाह माफ करे। तबियत आए मुझा साईं ते अबू तालिब पढ़ण वारन मां न पढ़ाइण वारन मां। साईं आदम थका त न आयो न। हाँ अबू तालिब पढ़ण वारन मां न पढ़ाइण वारन मां। दिसो मुडे मां मजलिस के जन्नत बनाया भाई जने रसूल खुदा जमाने ते कदम रख पहिरे मौलवी किताब त खणी अचन था पर अध हिते ता छड़े वञन। अगे ज़ाकिर खणींदा गुड़ गलाए त सही वो पाण त हलिया वञन को केवलियूं हूंदियूं हुयूं। थका त न आयो न वञा सही अल्लाह सलामत रखंदो। आखिरी जुमला मां पंज मकसद ते अचा ते रसूल खुदा के पहिरियों हथन ते खयो आ मुझो सोनो मजमो मुझो सियाणो मजमो मुझा वतन जा अजीजो लगे तो मजलिस जो शुरू ही हाने थी आ। अली वारो ते मां तां जे मोहब्बतन जो कदर करे बटे जुमला फजीलत जा पढ़ान वरना मुझे ज़हन में मां मसाइब पढ़ा। खुदा जी इज्जत गवाह ते जनाब अबू तालिब हथन ते खणी चे तो जमाने वारो खबर तो त हिन जी जे कदे तारीफ कया तो वो कुरान बनबो। हलायो ज़बान जज़ाकल्लाह हैदरी। फकत तो फकत बिन जुमलन में फरमान था जमाने वारो ही मुझो बचड़ो आ ही मुझो बचड़ो आ ही मुझो नबी आ ही मुझो रसूल आ ही इमामुल अंबिया जंजे सदके में खुदा कायनात बनाई। हलायो ज़बान अली वारो ज़हरा जे बाबे जी इज्जत पे तो बड़े अगर मां पढ़ण ते शुरू थिया तो मुके 20 अशरा ता कपन। बतूल जे बाबे जी इज्जत न मुकंदी 20 अशरा बाशम शाद अली बुकी वेंदा बतूल जे बाबे जी फजीलत जी इब्तिदा पई थींदी। अली वारो ये जमाने ते हजरत अबू तालिब इज्जत मुस्तफा पे तो पढ़े पढ़ंदो तो रहे। अल्लाह जो आवाज जिब्राइल बीठो वने न तो मक्के जी जमीन ते छो मुझा मालिक चई हल जज़ाउल एहसान इलल एहसान मुझे हबीब के चो जंजे करे मां कायनात खलक कया उनके चो एहसान जो बदलो एहसान हुंदो आ। थका त ना न एहसान जो बदलो एहसान हुंदो आ। आज अबू तालिब तो के हथन ते खड़ी मक्के जे सरजमीन ते तुझी तारीफ तो करे त हिन जो अखियों बेहतर है हिन जो चेहरो बेहतर आ। ही पाण रहमतुल आलमीन तब सुबाणे प्री आमिल फेल अचंडे मां इन जे पुत्र अली के मोकली नुज़फी जोफे काबा काबे जे सेंटर में पतू एहसान मुका जा। मालिक किए मुकाया चे तू अली के हथन ते खड़ी चल जा। अखियों आइनुल्लाह तस चेहरो वजुल्लाह तस हथ यदुल्लाह पाण अलीउल वलीउल्लाह जेको हिन के मने उहो मोमिन रहमतुल्लाह जेको न मने सो लानतुल्लाह। भैया तमते करे हैदरी जज़ाकल्लाह ताईद कयो मुझे भाजी हैदरी बड़ी मेहरबानी पान अलीउल वलीउल्लाह जेको मने सो रहमतुल्लाह जेको न मने सो सुभान अल्लाह। अफसोस यो आ इन अली जूं शरीफ धियूं
ऐं नूह दीन जे पोयां ईअं रुली वञी। इन अबू तालिब जो नूह ईअं दीन जे पोयां रुलियूं, कंहिं नबी जा पुट न रुलियूं। बिस्मिल्लाह। हिकु अली जी शरीफ़ नूह कलाकनि जो मज़मून आहे, बिल्कुलु मुख़्तसिर करे। हिकु अली जी शरीफ़ नूह जंहिंखे पंहिंजे बाबे हज़रत इमराउल कैस ॾाज में तीर कमान ॾिना। जॾहिं तीर कमान ॾाज में पियो रखे न त सॼी बादशाही वारा रोअण लॻा। धी पुछो पीउ खां, बाबा ॾाज में तीर कमान ॾिनो अथव, तीर कमान त पुटनि खे ॾिबाई। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। शरीफ़ अज़ादार जो कमु आहे, शरीफ़ ते हाइक आहे। मुंहिंजा इज़त वारो शरीफ़ अज़ादारो बेग़ैरत हिते ईंदो ई कोन्हे। उनखे कहिड़ी ख़बर हाजी साहब त अली जी धी जो मक़ाम छा हुयो। जॾहिं वसनी त पहरेदार जो नालो अब्बास, जॾहिं उजड़जी वई त गाज़ी जे कातिल खे चए पई चादर ॾे, मुंहिंजे माउ जो जनाज़ो अधु राति जो मुंहिंजे बाबे अली लिखाए खयो। बिस्मिल्लाह। फ़क़ति एतिरी महिरबानी कजां, रोई न सघे न, इंसान हज़ारे ख़्याल बि हूंदा आहिनि। हाय करे छॾियो, मत पासे में सजाद हूंदे। बिस्मिल्लाह। जेका शाम खां आई आहे न, उहा तुंहिंजे मुंहिंजे हक़ में दुआ कई। पीउ खे चए थी, बाबा इहे तीर कमान त पुटनि खे ॾिबा आहिनि, अगरि धीउ खे ॾियणो अथव त बुरका वधाए ॾियो, धीउ खे ॾियणो अथव त चादरूं वधाए ॾियो, धीउ खे ॾियणो अथव त क़ुरान वधाए ॾियो, तफ़सीर वधाए ॾियो। इमराउल कैस रुनो फरमाइनि था, जंहिं नबी तुंहिंजो अक़द हुसैन सां पढ़ियो आहे न, उन वखरी जाइ ते मूंखे वठी आलम ख्वाब में ॿुधायो, मुंहिंजो हुसैन हिकु ॾींहुं ॾाढो ग़रीब थींदो। मरहबा। हाय कयो यार, हाय हिन ख़ानदान जो हक़ तो बणिजे। वॾा वॾा किताब पढ़ी ॾिठा आहिनि। हाय ख़लक़ कई शियो, सादिक इमाम फरमाए थो असांजे ॾाढे हुसैन जे लाइ थींदो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। ओ शरीफ़ अज़ादारो धी चेस थी, बाबा बुरका वधाए ॾे। इमरान कैस चए थो, शरीफ़नि ते वक़्तु अची वेंदो आहे। चेस थी, बाबा जॾहिं मोकिले थो उन जा त फ़रिश्ता ग़ुलाम आहिनि। रोई चए थो, वक़्तु अचण सां कॾहिं कॾहिं मिटी सोन खां वधीक विकामंदी आहे। धी मतां वक़्तु अची वञे, ख़बर थी तुंहिंजी बचपनी हूंदी हुई, मां तोखे वेड़े में वठी करे तीर अंदाज़ी जो हारबो सेखारींदो हुअमि। धी गोली हीअं लाइ बि अथई, हाय त कर यार। धी तीर हीअं उछलाइबो अथई, धी चिस्त हीअं वठबी अथई। अज़ादारो ते रोई रोई फरमाए थी, अच्छा बाबा मां तव्हांजे रज़ा ते राज़ी। अज़ादारो धी खणी आई पेके संदूक मां। कॾहिं कॾहिं तीर उहा संदूक खोले तीर खे ॾिसंदी हुई, चवंदी मुंहिंजा अल्लाह कहिड़ो वक़्तु ईंदो जो हिन तीर जी मूंखे ज़रूरत पवंदी। आयो मुंहिंजा मदीने आई सन 57 हिजरी। ओशियो अल्लाह हज़रत रुबाब जे झोली में सकीना ॾिनी। हाय कर नंढड़ी औलाद वारो आहे। हुसैन जो सकीना के साईं आदम सैयदा माफ़ी वठी जुमलो पढ़ा। हुसैन के जो सकीना के जो हुसैन हथन ते कयो न, अदा शमशाद अली मोह न चुमई गल चुमई। हाय कर हथन जो गिसलियूं चुमई। रुबाब चेते धी तो न मोह चुमो। रोई फरमाइन त उहा जात जुमा जाते रसियूं पाईंदी। खबर तई हिन मुंहिंजे धी जी उम्र नंढी हूंदी, दुख वॾा ॾिसंदी। 18 ॾींहंनि जो हुयो जनाबे अली असगर जो हुसैन नाने जो वतन छॾायो वियसि। 3 शोबान पहुता मक्के। 8 ज़ुल्हज ते बदल एहरान तोड़ियनि। 2 तारीख़ करबला पहुता। कलाकनि जो मज़मून तव्हांजे झोलनि में बिल्कुलु मिंटनि में। अज़ादारो वारे वारे सां ग़रीब जे बाग ते लोटी पई। कॾहिं अकबर जो लाश, कॾहिं कासिम जा टुकड़ा। हाय त कर मां पढ़ी छॾियो, तू ॿुधी छॾियो। कासिम जा टुकड़ा। अज़ादारो ज़िंदा हुयो जो हसन जे बचड़े जे लाश ते घोड़ा भॼिया।
हाय मुंहिंजा अल्लाह चलो खुदा तुझे घोटन जी जिंदगी करे। ओ मातमियो हुसैन ये गुल प्यान न ॾिसो मुंडे हुसैन हजरत हसन जे बचड़े जी लाश ईअं खणी आ जीअं माली गुल खणंदो आहे। मरहबा मरहबा। ओ मातमियो मां ॻोल्हींदी थी रहे त मेहंदी वारा हथ खाॾे जज़ाकल्लाह आफरीन अज़ादारो। ओ मातमियो खुदा तांजे बच्चन जी जिंदगी दराज करे। अज़ादारो अखीर ते जेका कुर्बानी हुसैन ॾिनी आहे न उहो रुबाब जो लाल आहे जनाब अली असगर खणी आयो आहे। मुसलमानों इनके हिकु ढुक पानी जो ॾियो। हरामी तीर खणी था अचनि माफ़ी ॾींदो उहो तीर खणी थो अचे जेको भॼंदड़नि जानवरनि खे जंगल में हणंदा हुया या जंगल में शिकारी शिकार कंदा हा। अगर हरण जो करणो हुजे या शींहं जो करणो हुजे या कंहिं ॿिए जानवर जो उहो तीर खणी होरमला कमीने गोॾी लाथी आहे। कंहिं मंज़र ॾिठो आहे दरवाज़े ते असगर जी मां रुबा हकल करे चे थी असगर मां पहिरीं मां ओ मुंहिंजा बचड़ा जेके बाबे ॾाज में तीर कमान ॾिनो हुयो। कोशिश कर ग़रीबन खे रोअण जी। आवाज़ आयो जे अंदाज़े सां तीर तो अचे तोखे न लॻंदो मुंहिंजे हुसैन खे लॻंदो। रोई रोई चए थी जे तीर हुसैन खे लॻो मां न बणबी मां। ओ शरीफो इहा हया जेका तोखे शाम जी ज़वारी कराईंदी, इहा हया जेका तोखे मदीने घुराईंदी, इहा हया जेका उहा जा ॾेखारींदी जंहिं जात पी कुसे पयो दी हथ बधी चे भई न मार। मरहबा मरहबा है तो करबला बन जी भैया। कोशिश कर तो मजलिस के करबला बनायो जेका शाम का आया हुआ तुझे मुझे हक में दुआ कयूं ने। अदमोन खान तू शाम जो जवारा मुझे मथे ते कुरान रखो। मजलिस पढ़ण वारा पढ़ी हल्या वीदा आहिनि ॿुधण वारा हल्या वीदा। साईं आदम ज़हरा ऐं ज़ैनब सॼी राति हिन मजलिस वारी जात हूंदियूं आहिनि। ज़ैनब मां जो हाथ वठी चवंदी आ मां फलाणो हिते बि रोई। मरहबा कोशिश कर काई वॾाई न आहे। फलाणो पढ़ंदो रहियो मां नढ़ो न मां अख सुठी हुआ हथ न ॿधो हुकुम कयो। अख सुठी हुआ जेका ग़रीबन खे रोए। जिंदगी ते भी कोई एतबार न आहे। अल्लाह जाने काथे मुकी वञे है। कब्र में याद अचे ज़हरा जे बचड़न जा दुखा मां अमीर बणजी। मरहबा मरहबा हुसैन जी महाराजी। ओ मातमियो सोने मुकान ॾिनी ते हिकड़ी मंज़िल वधा। अज़दारो रुबाब सान रोड़िया दमोन खान काॾे ओ जेका बाबे ॾाज वारी संदूक ॾिनी ढाक खोले छियो तीर कमान कढी है। अज़दारो खड़ी आई आ दरवाजे खयाम ते रुबाब गोड़ी ला दिया। तुझी त मर्जी आयो मंजर करबला जे जमीन के हलायो आ। जडे जमीन अली जी धी टोड़न लगी दरवाजे दे हकल करे जे रुबाब तीर भले हला। हाय 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 कर अज़दारो रोई चेती मुखे इयो बुधा तू धी कह जिया। इयो त मातम जो जुमलो आ। चेती मां इमरान कह जी धिया रोई चेती मुखे बुधा मां के जी धिया। आवाज आए तू हैदर करार दी धिया रोई चेती मुखे बुधा